अस्सलाम वालेकुम। वेदर विद नज़ीर बमरो में मौसम जो अहवाल। अॼु कुझु ककर ठहिया खिपरो जे इलाइक़े में, अछड़े थर वारे में ऐं उमरकोट में, ऐं हींअर बि हिन वक़्तु बि अछड़े थर जे इलाइक़े में हिकु कखर ठही रहियो आहे। अॼु 5 तारीख़ आहे अगस्त जी ऐं राति जा 10 थिया आहिनि। मौसमियातदान ॾाढो हैरान थिया त छा थियो, छो ईअं थियो जो हिकिड़ो सिस्टम जेको 26 तारीख़ ते ज़ोरदार बरसातूं सिंध तरफ़ खणी अची रहियो हो उहो ओचितो कमज़ोर थी वियो। इन जा सबब कहिड़ा आहिनि? इन जा सबब हिन वक़्त ताईं कंहिं बि हंधा मूं न ॿुधा आहिनि, पर असां तव्हांखे ॿुधायूं था त छो थियो ईअं। तव्हां जे साम्हूं हवाउनि जो पूरो नक्शो आहे जंहिंमें हिंदुस्तान, पाकिस्तान ऐं बांग्लादेश खां अलावा वियतनाम ऐं लाओस वारियूं जेके हवाऊं आहिनि उहे बि नज़र अची रहियूं आहिनि। थियो हीअं जो वियतनाम जे इलाइक़े में हिकिड़ो तूफ़ान, सामूंडी तूफ़ान अची वियो ऐं उन सामूंडी तूफ़ान जे करे जॾहिं उहो सामूंडी तूफ़ान वेझो आयो त उन अरबी समुंड जे हवाउनि खे पाण तरफ़ छिकणो शुरू करे छॾियो, जेके नज़र अची रहिया आहिनि त इहे हिंदुस्तान खां क्रॉस करे होसि ताईं पहुचनि पियूं। अहिड़ीअ रीति सिंध तरफ़ ईंदड़ सिस्टम अरबी समुंड जी सपोर्ट ख़तम थियण जे करे कमज़ोर बि थी वियो ऐं लाओस ऐं वियतनाम जे इलाइक़े में ठहंदड़ सामूंडी तूफ़ान सबबि उन्हनि हवाउनि जी जेका रफ़्तार आहे उन तूफ़ान तरफ़ वधी वई ऐं उन जे नतीजे में असांजो जेको सिस्टम अचिणो हो उहो सिस्टम बि डिस्टर्ब थी वियो ऐं उनजी पोज़ीशन तब्दील थी वई। उहो ई लो प्रेशर जेको सिंध तरफ़ अचे हा उहो हिन वक़्तु पंजाब तरफ़ वञे पियो ऐं पंजाब जे शहर में उनजो मर्कज़ आहे सूरतगढ़ में ऐं उन जूं हवाऊं पाकिस्तानी पंजाब तरफ़ बि वञनि पियूं ऐं हाणे बरसातूं पंजाब में लाहौर, फैसलाबाद, सरगोदा, गुजरांवाला, जहलम ऐं मियांवाली, इन खां सवाइ कुझु जम्मू कश्मीर ऐं कोटली वारनि इलाइक़नि में ऐं इस्लामाबाद ताईं इन जूं बरसातूं वसंदियूं ऐं शुरूआत बरसातुनि जी घणो करे लाहौर खां ई थींदी ऐं साहिवाल खां ऐं बहावल नंगर खां, छाकाणि त इहे बादलनि जो जेको सिस्टम आहे हिते ई ठहंदो, ज़्यादा ताक़तवर जेको हूंदो उहो हिते घणियूं बरसातूं ॾींदो। हाणे सुभाणे जी अॻकथी, सुभाणे जी अॻकथी असां तव्हांखे पूरी ॿुधायूं था। असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं अव्हां खां विसरी न वञे। सुभाणे सिंध में तमामु घटि इम्कान आहे किथे बि कंहिं डेवलपमेंट थियण जो, पर जेका घिम जी सूरत हाल आहे त घिम अञा बि भटकी रही आहे सिंध जे आसमाननि ते ऐं लोअर पंजाब ऐं बलूचिस्तान जे आसमाननि ते, त उहा घिम जेका हिन वक़्तु मौजूदु आहे उहा इन्हनि इलाइक़नि में मौजूदु हुजण सबबि किथे किथे कीरतर जबल जे मथां ऐं खुज़दार में ककर ठही सघनि था। सुभाणे 26 अगस्त खां सिंध में अक्सर इलाइक़नि में सुठे नमूने सां समुंड जूं हवाऊं खुली वेंदियूं। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त धरतीअ जी जेका वायुमंडल जी पोज़ीशन आहे हाणे अहिड़ी आहे जो उनजो सरासरी गर्मी पद या टेम्परेचर उहो वधी चुको आहे ऐं उनजे करे समुंडनि मां तमामु घणी घिम हवाउनि में शामिल थिए थी। उनजे करे ज़ोरदार बरसातुनि वारा सिस्टम ठहनि था त वण जेकॾहिं हूंदा त बरसातुनि खां घणो बचाव थींदो ऐं ख़ासि तौर ते जाबलू इलाइक़नि में जॾहिं जबलनि जा वण कटिजी विया
त जबलनि ते बरसात डायरेक्ट पवण जे करे जबल जा पत्थर ई टुटी फाटी ऐं वहण लॻा। त जेकॾहिं वण हुजनि हा त जाबलू इलाइक़नि जा पत्थर उहे पत्थर बि जेके आहिनि उहे बि न टुटनि हा ऐं मिटी न हटिया उहे जेके मिटीअ में फाथल हा वॾा वॾा पत्थर उहे बि फाथल ई रहनि हा, छाकाणि त जेके घाटा वण जबलनि ते हुआ बरसात जो जेको डायरेक्ट असर हुजे हा उहो उन्हनि वणनि जे मथां पवे हा ऐं नुक़सान मिटीअ खे न पवे हा, मिटी न हटे हा ऐं वण बि जेके आहिनि से धरतीअ खे मज़बूत ऐं महफ़ूज़ बीठा हुजनि हा ऐं जेको पाणीअ जो वेकिरो हुजे हा उन में बि वण रुकावट पैदा कनि हा ऐं उहो पाणीअ जो वहिकिरो आहिस्ते आहिस्ते थी नदियुनि में वञे हा त नदियुनि में जेको नदियुनि जो वहिकिरो आहे उहो तमामु तेज़ न थी सघे हा ऐं एतिरो नुक़सान न थिए हा। इहो सॼो नुक़सान इन जे करे ई थियो आहे त वण कटिया विया आहिनि ऐं बुनेर जे इलाइक़े में पूरो जेको ॻोठ लुणण वाक़ियो थियो उनजो बि सबबु इहो ई हो त उन इलाइक़े मां तमामु डिघा डिघा वण जेके जबलनि ते हुआ उहे कटिया विया हुआ ऐं पत्थर बि कटिया विया हुआ। उनजे करे उतां उते डायरेक्ट सिधो जबल जे मथां जेका बरसात पई जेको बि क्लाउड बर्स्ट थियो उहो फौरी तौर ते बग़ैर कंहिं रुकावट जे वेकिरो कंदो ऐं नदीअ में पहुची वियो ऐं नदीअ जो वेकिरो ऐं उनजी सतह तमामु घणी वधी वञण जे करे एॾो वॾो नुक़सान थियो त हाणे अॻिते अलाह ख़ैर करे हर साल ज़बरदस्त ऐं ज़ोरदार बरसातूं हूंदियूं इन जे करे असांजो चवण इहो ई आहे त जेकॾहिं हर माण्हू पंहिंजे हिसे जो वणु लॻाए त हुन सां बरसातुनि में काफ़ी बयान नॉर्मलिटी ईंदी यानी बरसातूं एतदाल में ईंदियूं। त इहो हो असांजो अॼोको प्रोग्राम। असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।